माता सभी दोस्तन भाइरन के अर्ज कयां तो त वो ॾींहं वया जॾहिं तव्हां चओ था त को अचे धांधली कंदो, जेको धांधली कंदो उनजा पेर बि भॼंदासीं, उनजा हथ बि भॼंदासीं। केरु धांधली कंदो असां सां? माता सभिनी लाड़काणे वारा गैरतमंद भाइर असां सां गॾु, लाड़काणे वारा गैरतमंद आहियूं, असां कंहिंजे आॾो झुकंदा न आहियूं। जेको ईंदो असां टंगूं बि भॼंदासीं, ॿाहूं बि भॼंदासीं, जेको असां सां धांधली जो सोचींदो बि सही। कोई भी धांधली कोने का। असां पोलिंग ते पाण वेहंदासीं, 18 में भी असां पोलिंग संभालियूंसीं, हाणे भी संभालींदासीं। हूअं असां 10 वेठासीं, हाणे 100 वेहंदासीं। भली अचनि, सॼी लोध सिंध मां खणी अचो, सॼी सिंध जा वॾेरा काए अचो, सॼी सिंध मां तव्हां माण्हू वठी अचो। लाड़काणे वारा असां गैरतमंद आहियूं, तव्हांखे जाइ कोन ॾींदासीं निकिरण जी। तव्हां निकिरो लाड़काणे जी घिटियुनि में, तव्हांखे ख़बर पए त माण्हू छा था सोचनि तव्हांजे लाइ। मां आख़िर में तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त दोस्तनि सभिनी प्रोग्रामनि जे लाइ ऐं इन्हनि जे लाइ तिखी आ, हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी आ, हीअ फूक थदी हीर खां ओथर खां तिखी आ, वहमन जे मुकामनि में सुती पई आ मगर जे, हीअ क़ौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आ। वाजिबुल इहतिराम, काबिल सद इहतिराम सदर लाड़काणो अवामी इत्तेहाद जनाब हाजी मुनव्वर अली खान अब्बासी साहब, जनाब डॉक्टर सफदर अली अब्बासी साहब, बरादर अजीज बरादर मुकर्रम अदनान अल्ताफ खान उन्नर साहब, जनाब शुक्र थियो मौलवी सां गॾु रहंदे रहंदे भा मौसम खान कुछ जज्बात भी सिखियो, कुछ ललकाण भी सिखियो, कुछ तकीर भी सिखियो। चेतो तो मदरसा भी बंद कयो, मुझे हवाले कयो। घणी लंबी चौड़ी तकरीर करनी कोने। अज जो ही अवामी रेफरेंडम, अज जो ही अवामी इज्तिमा, अज लाड़काणे शहर जे हिननि मुआसिसीन जी हिते शिरकत, अज हर यूनियन कमेटी मां 10, 15, 20 मुआसिसीन ऐं बिरादरिन जे चङनि मुड़सनि जो मौसम अली खान जे सॾ ते जीअ में जवाब यकीन ॼाणो त ज़रदारी लीग जे हिन लुॾंदड़ दीवार खे हिकु धक्को ॾियो आहे। अॼु खलबली मची चुकी आहे। इंतिखाब का पहिरियों नंबर हाउस में अॼु उहे परेशान आहिनि त हिते कोर्ट दारा खण ते छा थी रहियो आहे। लेकिन उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त इलेक्शन खां पहिरियों लाड़काणे जे अवाम रेफरेंडम ॾेई छॾियो ऐं इंशाअल्लाह 17 अक्टूबर ते कामयाब थींदो त लाड़काणे जो अवाम कामयाब थींदो, लाड़काणो अवामी इत्तेहाद कामयाब थींदो इंशाअल्लाह। वर्करनि अॼु हिते जमाती साबित कयो आहे त 2018 में भी असांजो एमपी मौज़म अब्बासी हुयो ऐं अॼु भी असांजो एमपी मौज़म अब्बासी साहब। इहा ॻाल्हि, हीअ जेका इलेक्शन आहे बाबा, इहा असां सभिनी जे मथां मड़ी वई आहे। असां मौज़म अब्बासी साहब खे 5 सालनि जे लाइ एमपी मुंतखब करे मोकिलियोसीं। 12,000 जी लीड ते उहो खटी आयो। मां अॼु बि इहो सम्झण खां कासिर आहियां त 12,000 जी लीड, न को करप्शन जो चार्ज, न को हुनजे मथां इल्ज़ाम, इहो फ़ैसिलो आयो कीअं आहे सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां। असां मोहतरम सुप्रीम कोर्ट जी फ़ैसिले जी पाइदारी था कयूं पिया, उनखे मञे, उन चैलेंज खे बि क़बूल कयो आहे त तव्हां 2018 में भी इलेक्शन कराई, मौसम खटी आयो, इंशाअल्लाह हाणे भी इलेक्शन करायो, 10 दफ़ा इलेक्शन करायो, मालिक लाड़काणे जो मौसम अब्बासी खे खटराए मोकिलियो। असांजो घर सॼी सिंध ही अचे कराची जी तरह हालत त ॾिसो, जेका बारिश पई आहे हिन महिल 2-3 ॾींहंनि में, ॿेड़े खां सवाइ त माण्हू शायदि ॿाहिरि निकिरी बि न सघे। इहा हालत कंहिं कई आहे? कंहिं ॿाहिरि कई आहे? असां तव्हांजो कल्लो पकड़े तव्हां खां हिसाब वठंदासीं। असांजो जेको हिसाब आहे उहो सिंध गवर्नमेंट वारनि सां आहे। असांखे ॿियनि ॻाल्हियुनि में मुंझाइण जी कोशिशि न कई वञे। असांखे सभु ख़बर आहे त तव्हां जेकॾहिं अहिल हुजो हा त अॼु सिंध सां इहा वैसा घाती न करायो हा। तव्हांजा इहे माण्हू आहिनि, तव्हांजा ई छॾियल शूशा आहिनि, जिन खे नए सिर तव्हां करे उथारे अवाम जो उन तरफ़ ध्यानु था करायो। असांखे ख़बर आहे त हर सिंध जो शहर गंदगी जो ढेर लॻो पियो आहे। हर नौजवान बेरोज़गारी जे करे मजबूर आहे।
माण्हुनि खे फान खाइण जे लाइ मजबूर कयो वियो आहे, नियाणियुनि खे फान खाइण लाइ मजबूर करे वियो आहे। असांजा तालीमी इदारा जेके आहिनि उहे पुरअमन न रहिया आहिनि। असांजे लाइ जेके नियाणियूं अचनि थियूं असां वटि महिमान थी लाड़ इहो असां महसूस मौज़म खान खे इहो असांखे महसूस न आहे करणु ॾियणो त हीअ रुॻो तव्हांजी इलेक्शन आहे। असां सभिनि खे अॼु इहो वचन करिणो आहे हिते जेके ॿाहिरि गॾु थिया आहियूं, असां सभिनि खे इहो अॼु वचन करिणो आहे, वाइदो करिणो आहे त मौज़म खान इहा तव्हांजी इलेक्शन न आहे, इहा असां ॿाहिरनि जी तोसां गॾु इलेक्शन आहे। असां जानी बि तोसां गॾु आहियूं, माली बि तोसां गॾु आहियूं, हर हिकु शइ में असां तव्हां सां गॾु हूंदासीं। तव्हां सां अॻे असां बीठा हूंदासीं, तव्हांखे चवंदासीं तव्हां पोइ हिते बीहो, असां पाण मुंहुं था ॾियूं हिननि सभिनि सां। इलेक्शन में असां सभु ॿाहिरि गॾु आहियूं, इंशाअल्लाह ताला सितारे खे कामयाबु करिणो आहे। असां सभिनि भाइरनि जी जेके बि असां हिते दोस्त गॾु थिया आहियूं, असां सभिनि भाइरनि जी हिमायत आहे असांजे हिते मौज़म खान खे। पर यकीन कयो असांजी दिलि में इहो आहे त असां ईअं नथा सोचूं त पोइ मौज़म खान बीठो। इंतहाई काबिल कदर शख्सियात मोहतरम मौज़म अली खान अब्बासी साहब, हाजी मुनव्वर अली अब्बासी साहब, डॉक्टर सफदर अली अब्बासी साहब ऐं काबिल एहतराम शख्सियत मौलाना नासिर महमूद सुमरो साहब, अदनान उलड़ साहब, सरदार ज़फ़र अली सांगी साहब ऐं दीगर दोस्तनि खे अस्सलामु अलैकुम या अली बदर। काबिल एहतराम दोस्तों, मां सादत थो सम्झा कायद मिल्लत जाफ़रिया हज़रत आयतुल्लाह अल्लामा सैयद साजिद अली नकवी जे पार्टी जी नुमाइंदगी कनि। 2018 में शिया उलमा कौंसल जो इतिहाद रहियो आहे मौज़म अली खान अब्बासी लाड़काणे इतिहाद जे हवाले सां, ऐं उन में जेतिरो मां मौज़म अली खान खे वेझो ॾिठो आहे, हक़ीक़त इहा आहे त लीडर भली ॿिया हुजनि, इक़्तिदार में हुजनि, दौलतमंद हुजनि, माण्हुनि खे मकारी सेखारनि, पर इन्हनि सभिनी खां जेकॾहिं मुबराई मुनज़्ज़ा नज़र आयो आहे त मोहतरम मौज़म अली खान अब्बासी बा अख़लाक जंहिंजे कौल ऐं फ़ेल में सवाल पुछण जी ज़हमत बि कयां थो, इहा ॻाल्हि बि कयां थो त तव्हां इहो त ॿुधायो त तव्हां लाड़काणे में पुछो था मौज़म अब्बासी खां त मौज़म अब्बासी छा कयो, पर असां तव्हांखे पुछूं था त तव्हां एम आहियो, तव्हांजी हुकूमत आहे, तव्हां सिंध जा वारस आहियो, सिंध जा मालिक आहियो, सिंध जी हुकूमत जा वारस आहियो, त तव्हां लाड़काणे छा ॾिनो आहे? इहे असांजे दोस्तनि ॿुधायो त अवामी इत्तेहाद पंहिंजे हिसाब सां जेको कुझु करे रहियो आहे करे थो। मां तव्हांखे हिकिड़ो रुॻो